एटम जो तस्वुर पेश कंदड़ यूनान जा साइंसदान जन पहिरियों दफ़ो एटम जो तस्वुर पेश कयो। उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे जनम खां बि 500 साल पहिरियां, यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम अञा पैदा ई न थिया उन खां अॻु में 500 साल पहिरियां ॿ साइंसदान कहिड़ा, डेमोक्राइटस ऐं ल्यूकीपस, इन्हनि ॿिनि साइंसदाननि इहो तस्वुरु पेश कयो त मादो हिकु नंढड़े बारीक़ ज़रड़नि जो ठहियलु आहे जंहिंखे चवंदा आहियूं एटम। एटम ॿिनि लफ़्ज़नि मां वरितलु आहे, माना न, टोमोस माना कट, माना नॉन कटेबल, जेको वधीक कटिजी न सघे। तंहिं करे डेमोक्राइटस जेका पहिरीं 4 एलिमेंट्स वारी थ्योरी हुई न यूनान जी, उन थ्योरी खे रिजेक्ट करे छॾियो। 4 एलिमेंट थ्योरी या 4 अंसरनि वारो नज़रियो यूनान जे साइंसदाननि जो ख़्यालु हो त मादो 4 शयुनि जो ठहियलु आहे, यानी हवा, बाहि, पाणी ऐं मिटी। ऐं इहो नज़रियो कंहिं ॾिनो, एम्पीडोकल ॾिनो हुयो ऐं इन सां गॾु जेको अरिस्टोटल हुयो उन जो हामी। इन बाबति तफ़सीली वीडियो रखियलु आहे, उहो तव्हां चैनल ते ॾिसी सघो था।